असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं खोखड़ा पार रेलवे स्टेशन ते। ही उहा स्टेशन आहे जेका रेलवे नथो थियनि इंडिया बॉर्डर जे बिल्कुलु ई क़रीब स्टेशन आहे। असांजो दोस्त गुलाम रसूल बि गॾु आहे। अचो तव्हांखे सॼो रेलवे स्टेशन जा नज़ारा ऐं ख़ूबसूरती ॾेखारियूं। साईं थधो पाणी कोन? साईं असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं खोखड़ा पार स्टेशन ते। ही उहा स्टेशन आहे जेको इंडिया ऐं पाकिस्तान जे बॉर्डर जे बराबरि ई आहे। ही ॾिसो तमामु पुराणी क़दीमी स्टेशन आहे। उमरकोट खां तक़रीबन 60 किलोमीटर अॻियां छोर खां ईंदो, छोर खां अॻियां न्यू छोर ईंदो, न्यू छोर खां अॻियां हीअ अचे थी खोखड़ा पार रेलवे स्टेशन। ही उहा ई स्टेशन आहे जेको हितां स्टेशन खां पैसे मुसाफ़िर ट्रेन में वेही करे हिंदुस्तान वेंदा हुया। ही सामूं टिकट घर अथसि। आरामगाह बराए रेलवे ऑफिसर्स। वेटिंग रूम। दफ्तर नायब स्टेशन मास्टर, दफ्तर स्टेशन मास्टर। ही मुसाफ़िरनि जे लाइ पाणी जो बंदोबस्त लाइ कूलर लॻल हुयो। वरल शायदि पाणी हिन वक़्तु मौजूदु आहे या कोन्हे। पाणी मौजूदु आहे वरल गरम आहे। तमामु बेहतरीन ऐं तमामु ख़ूबसूरत पंहिंजो स्टेशन आहे। ये असांजो दोस्त मोहम्मद रहीम कलमती। हाँ, ही ब्लॉगर दोस्त है, साईं जो चैनल है घूमते फिरते।
साईं इलाही महिनत करे पियो। असां मुसलसल सफ़र में रहिया आहियूं। कराची खां पंहिंजो निकिरंदे नंगर पार कर जा मुख़्तलिफ़ जेके एहसास आहिनि, तारीख़ी जॻहियूं आहिनि, मंदर आहिनि, उहो सभु कवर कयासीं। उन खां पोइ उमरकोट खां पोइ क्विकली डायरेक्टली खोखरा पार रेलवे स्टेशन ते असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। खूबसूरत रेलवे स्टेशन खोखरा पार, सिंध।